नाज़रीन, अवामी न्यूज़ में ख़बरनि जो सिलसिलो जारी है। वक़्त असीं तव्हांखे रावलपिंडी खां ख़बर ॾींदा हलूं त आर्मी चीफ जनरल क़मर जावेद बाजवा चयो त बजट कटौती खे ख़तरनि ख़िलाफ़ दफ़ाई सलाहियतनि ते असरअंदाज़ न थियण ॾींदासीं। पाक फ़ौज जे तर्जुमान मेजर जनरल आसिफ गफ़ूर मूजिबि आर्मी चीफ जनरल क़मर जावेद बाजवा ईद लाइन ऑफ कंट्रोल ते नौजवाननि सां गॾु मल्हाई। इन मौक़े ते कमांडर रावलपिंडी को लेफ्टिनेंट जनरल बिलावल अकबर बि आर्मी चीफ सां गॾु आर्मी चीफ फ्रंट लाइन ते मुक़रर जवाननि सां गॾु ईद नमाज़ अदा कई। इन दौरान अमन, क़ौमी सलामती ऐं ख़ुशहाली पाकिस्तान जे लाइ ख़ासि दुआऊं घुरी वयूं। DGISPR मूजिबि आर्मी चीफ जवाननि सां गॾु ॻाल्हि ॿोल कंदे सिपाही जी ईद संदसि इहो फ़ख़्रु आहे त हू त्योहार जे ॾियारे ते कुटुंब खां परे वतन जे बचाव जो मक़सदु फ़र्ज़ में रुधल आहे। वतन जे माउ जी पहिरीं फैमिली पाकिस्तान क़ौम में घरनि में मौजूदु घर भाती पोइ आहे। दिफ़ाई बजट में वाध न वठण बाबति जनरल क़मर जावेद बाजवा जो चवण त दिफ़ाई बजट में सालियानो वाध न वठण जो फ़ैसिलो क़ौम ते थोरो न आहे। असां हिकु कयूं इहो क़दम हर क़िस्म जी हालति में ॿधी जो अज़म आहे। आर्मी चीफ वधीक चयो त बजट कटौती खे ख़तरनि ख़िलाफ़ दफ़ाई सलाहियतनि ते असरअंदाज़ न थियण ॾींदासीं। इन खे ॿिनि मामलनि में एडजस्टमेंट सां पूरो कयो वेंदो। जनरल क़मर जावेद बाजवा जो चवणु आहे त पगारनि में वाध न वठण जो फ़ैसिलो रुॻो ऑफिसरनि लाइ आहे। इहो फ़ैसिलो जवाननि ते लागू न थींदो। बजट कटौती सिपाहियुनि जी ज़िंदगी जे मियार ते असरअंदाज़ न थींदी। वधीक ख़बरनि ऐं तफ़सील लाइ विज़िट कयो अवामी न्यूज़ फेसबुक पेज, यूट्यूब पेज ऐं अवामी न्यूज़ वेबसाइट।